बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सोजरो न्यूज़ में भलीकार। मीरपुर माथेलो में सोजरो न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरो मूजिब DHQ प्रेस क्लब ते नौजवान जो एहतजाज। गोठ नज़र अली लोंड जो रहावासी बख्श अली लोंड इल्ज़ाम हणंदे चयो ता मुंहिंजी 8 एकड़ ज़रई ज़मीन ते संदसि सरदार जे गनमैन रहीम बख्श, धणी बख्श, शाहनिवाज़, मोहम्मद निवाज़ ऐं कादिर बख्श लोंड गुज़िरियल 5 सालनि खां ज़बरदस्ती कब्ज़ो करे छॾियो आहे। हुन चयो ता हू खाननि जा गनमैन आहिनि, पुलिस ऐं मुख़्तियारकार बि कार्रवाई नथा कनि। हुननि पंहिंजे सरदारनि ऐं DC घोटकी खे अपील कई आहे त मूंखे पंहिंजी 8 एकड़ ज़रई ज़मीन वापसि कराए ॾिनी वञे, जंहिंजो असुलु खातो बि मूं वटि मौजूदु आहे। तंहिं हूंदे बि पुलिस वॾेरनि जी विंगारू बणियल आहे, जेका संदसि ज़बरदस्ती कई पई वञे। उहे माण्हू लिखपढ़ में गवाह आने सोचो कि खुद कब्ज़े करूं पर अताला लोड जी ज़मीन नसीरो लोड पाण कब्ज़ो कई बीठो आहे। हाणे कब्ज़े करी पर जो हिते गवाही ॾियनि था, जा गवाह उहे आहिनि जेके हिन जी लिखपढ़ में जिन्हनि जो नालो खातो साईं असां वटि आहे, हीअ आहे असां वटि आहे खातो असांजो। वॾी कनि था असांजो 2-3 चकर दग में अघु झलियो अथनि, अम्मा जी कुराड़ी सां माना बदतमीज़ी सां ॻाल्हायो अथनि, असां खातो न ॾिनो। असां पुलिस वटि विया आहियूं, पुलिस खे रिपोर्ट ॾिनी आहे, 5000 असां पुलिस वटि आहिनि। पुलिस भी उते बस जगह टेड़ी वेठी आहे, उते वही गाड़े बोर्ड ते मरी आहे, मोटी आई आहे, पोइ खाई पी असां को भी पैसा वता थे, उन्हनि को भी पैसा वता थे। कादिरपुर में सोजरो न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद मुराद मीरानी मूजिब कादिरपुर में ॾाढी अगवा थियल मुगवी नौजवान शमस चाचड़ बाज़ियाब। नौजवान के राजूणी कोशिश ज़रिए कच्चे वारे इलाके में बाज़ियाब करायो आहे। वारसन जो चवण हो त पुलिस पंहिंजी कारकर्दगी ज़ाहिर करण में पूरी आहे, पर नौजवान के राजूणी तरीक़े सां कच्चे मां आज़ाद करायो वियो आहे। ॾाढी घोटकी खां ॻोठ अबुल चाचड़ वेंदे रस्ते मां नौजवान के अगवा कयो वियो हो, पर उन नौजवान के राजूणी तरीक़े सां बाज़ियाब करायो वियो आहे। माथेलो में सोजरो न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरो मूजिब मीरपुर माथेलो वेझो ॻोठ सैदपुर जा रहवासी बुनियादी सहूलतनि खां महरूम। दरगाह सैदपुर जा रहवासी रोडनि ते निकिरी आया। उन्हनि जो चवण हो त हिन भेरे बल्दियाती इलेक्शन जे हवाले सां को बि वॾेरो असां ॾे वोट वठणु न अचे, जेतिरे ताईं असांखे रोड, निकाल ऐं फिल्टर प्लांट जो बंदोबस्तु न करे ॾींदा। असां हर भेरे हितां जे वॾेरनि खे पोलिंग खटराए मंजरायो आहे, पर हितां जे वॾेरनि असांखे हमेशह नज़रअंदाज कयो आहे। न्यूज़ रिपोर्टर कादी अयाज़ कलवर मूजिब रहरकी वेझो कुतुब टाउन में 1 साल अॻु पसंद जी शादी करण त नौजवान रफ़ीक आराई मथां फायरिंग। मोहम्मद रफ़ीक आराई खे बाह में गोली लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी सिविल अस्पताल खां रहीम यार खान रिफर। इतला ते डहर की पुलिस पहुंची नारी जे वालिद गुलशेर अहमद के गिरफ्तार करे वरतो। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मोहम्मद रफ़ीक चयो त मुंहिंजी घरवारी हिजरा जे वालिद गुलशेर मूं मथां फायरिंग करे ज़ख़्मी कयो आहे। 1 साल अॻु मां हिजरा सां कोर्ट सगोरी में पसंद जो परिणो कयो हो, जंहिंखां पोइ मुंहिंजी घरवारी जा माइट मूं सां नाराज़ रहंदा हुआ। ओॾां पुलिस सां राब्तो करण ते ॿुधायो त साल अॻु रफ़ीक आराई हिजरा बीबी सां पसंद जो परिणो कयो हो, जंहिं ते अॼु नारी जे वारसनि मोहम्मद रफ़ीक मथां फायरिंग कई, जंहिं सबबि नौजवान खे बाह में गोली लॻी आहे। वाक़े वारी हंधि नारी जे वालिद गुलशेर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। वधीक वाक़े जी जांच कई पई वञे। माथेलो में सोजरो न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरो मूजिब 4 ॾींहं गुज़रण बावजूद डहरकी जे प्राइवेट बैंक में कर्ज वठी ईंदड़ उस्ताद राहिब अली बोज़दार खां डहरकी में 12 लाख फुर थियल रक़म वापसि न थियण ख़िलाफ़ उस्तादनि, शागिर्दनि, सियासी समाजी धुरियनि तोड़े सिविल सोसाइटी जे माण्हुनि पारां वॾे अंग में शिरकत कई। डहरकी पुलिस ख़िलाफ़ हयात पिताफ़ी चौक खां मेन चौक ताईं एहतजाजी रैली कढी वई ऐं सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते एहतजाज जी अॻवानी कंदे उस्ताद राहिब अली बोज़दार, उस्ताद गुलाम हैदर बोज़दार, मुमताज़ अली गबोल, मुर्तज़ा बोज़दार ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त 4 ॾींहं गुज़रण बावजूद फुर थियल रक़म वापसि न थी सघी आहे, जॾहिं त डहरकी SHO रुगो कूड़ा दिलासा पियो ॾे। गुज़िरियल राति SHO डहरकी बि असां वटि आयो ऐं चवणु लॻो त तव्हां अगरि एहतजाज कयो त मां कुझु न करे सघंदो। डहरकी SHO पारां धमकियूं ॾिनियूं वयूं आहिनि, जेको ग़लति अमल आहे, जॾहिं त एहतजाज असां जमहूरी हक़ आहे। उन्हनि मुतालबो कयो त फुर थियल रक़म जल्द वापसि कराई वञे, ॿी सूरत में SSP घोटकी ऑफिस आॾो पाण खे बाह ॾेई साड़ींदुसि।
माथेलो में सोजरो न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरो मूजिब मीरपुर माथेलो में DFC खिलाफ़ एहतजाज करण जे ॾोह में फोर्ड खाते जे चौकीदार के सखर बदली कयो वियो आहे। नादरीन अवां खे मीरपुर माथेलो में ख़बर ॾींदा हलूं था। 2 ॾींहं अॻु फोर्ड खाते जे चौकीदार मोहकमदीन एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो हो था DFC अख्तर बोज़दार मोकल घुरण ते मूंखे कमरे में बंद करे तशद्दुद जो निशानो बणायो आहे। उन खां पोइ काल मीरपुर माथेलो में सिविल सोसाइटी पारां डिप्टी कमिश्नर घोटकी ऑफिस अॻियां एहतजाज कयो हो, जंहिंजी सज़ा में अॼु खे सखर बदली करायो वियो आहे। नाज़रीन, मीरपुर माथेलो में DFC खिलाफ़ एहतजाज करण जे ॾोह में फोर्ड खाते जे चौकीदार खे सखर बदली कयो वियो आहे। मीरपुर माथेलो में सोजरो न्यूज़ रिपोर्टर कादी अयाज कलवड़ मूजिब 1991 में पंहिंजनि वेगन पुटनि दिलावर ऐं हबीब कलवड़ पंहिंजी भेण जे रिश्ते लाइ सलाह न वठण तां पंहिंजे पीउ परियल कलवड़ खे क़त्ल करे खूह में उछलाए छॾियो हो, जंहिंजो एतराफ़ जवाबदार दिलावर कलवड़ कुझु टाइम अॻु में मीरपुर माथेलो पुलिस सां कयो हो, जंहिंखां पोइ जवाबदार खे अदालत पेश कयो वियो ऐं अदालत जे हुकुम ते जवाबदार दिलावर कलवड़ जी निशानदही वारी जॻह ते खोटराई जो कमु इन्वेस्टिगेशन ऑफिसर शब्बीर अहमद शेख ऐं SHO मीरपुर माथेलो वहीद भुट्टो जी अॻुवाणी में शुरू कयो वियो, जंहिंमें मक़तूल जे जिस्म जा खोपड़ी, बांह ऐं ॼंग जा हॾ ऐं ॿिया मुख़्तलिफ़ उज़वा हथ कया विया आहिनि, जेके लेबॉरेटरी लाइ मोकिलिया वेंदा। यादि रहे त मक़तूल जे पुट अली हसन कलवड़ जी फ़रियाद ते मीरपुर माथेलो थाणे ते केस दाख़िल कयो वियो हो। नाज़रीन, मीरपुर माथेलो खां माथेलो वेंदड़ लिंक रोड भरिसां पंहिंजे वेगन पुटनि हथां 31 साल अॻु क़त्ल थी वियल परियल कलवड़ जे लाश जी ॻोल्हा लाइ अदालत जे हुकुम ते इन्वेस्टिगेशन ऑफिसर शब्बीर अहमद शेख ऐं SHO वहीद भुट्टो जी अॻुवाणी में पुलिस निशानदही वारे हंधि पहुची खोटराई कई मक़तूल जो जिस्म जा मुख्तलिफ उज़वा हथ। आओ सब मिलके वतन अजीज को अजीम से अजीम तर बनाएं।